गुलणभंड प्रोग्राम मुझो नालो गुलणभंड है ऐं बुनियादी तौर ते सहाफ़ी आहियां, उस्ताद सां मोहब्बत कंदड़ आहियां। सो ही प्रोग्राम जो आर्ट एंड कल्चर यूनिवर्सिटी जामशोरे पारां अब्दुल फताह दाऊद पोटरे जी सरवाणी में ही जो तरतीब दिनों वो है ही मुरतब दिनों वो है। समझा तो अड़े किस्म जो प्रोग्राम जेतरा बिया मेला थे बिया मलाखड़ा थे वो अञा अलग गाल पर सिंध के क़ौमी अवामी इनकलाबी सूह ही संसार के शायर उस्ताद बुखारी बाबा जो ही प्रोग्राम ही कठ जो जोड़ाए कोठाए वो है। यो कठ उस्ताद बाबत ज़ाहिर है को न को फैसलो करे उथंदो, का न का शय दई उथंदो, छो तो उस्ताद कहीं एलीट क्लास जे कहीं मखसूस तबके जो शायर न पर सिंध के किरोड़े मानन जो सिंध के निपूड़ियल पोइटे पियल सिंध के माना घाणे में पीड़ियल इन महल जी सिंध की हालत है। सिंध जा मानू जीअरा आहिनि तो इंतहाई दुखिया आहिनि, जेकॾहिं न हुजनि हा तो शायद कबर भेड़ा हुजनि हा। उन्हनि माण्हुनि सां जेका ही हालत है उन्हनि जे शाइर जो अॼु ॾींहुं मल्हायो वियो आहे। ज़ाहिर है जॾहिं उस्ताद जो ॾींहुं मल्हाइजे थो सम्झो तो इहो माण्हुनि जो ही ॾींहुं आहे। सो उस्ताद जो अॼु प्रोग्राम है ज़बरदस्त है, शानदार है। असीं चऊं था तो हर साल ही यूनिवर्सिटी उस्ताद के प्रोग्राम के अड़ी तरह से मल्हाईंदी वञे इन खे अञा अॻिते वठी वञे।